बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ी वक़ार अॼु मां अव्हां जे साम्हूं हिकु ॻाल्हि बयानु करण वारो आहियां कि सिंध जे शहर सांगड़ में हिकु उठ जे पेर वढण जे सबबु सोशल मीडिया ते माण्हुनि इन ॻाल्हि खे खयों ऐं बिल्कुलु खणण बि खपे, छो त बेज़ुबान जानवर सां एॾो ज़ुल्म करणु इंतिहाई शर्मनाक अमल आहे। छो त बेज़ुबान जानवर खे त कोई अकुल न आहे कि मुंहिंजे मालिक जो फ़सुलु आहे या कंहिं ॿिए जो फ़सुलु आहे। फ़सुल में घिरियो या भेल वग़ैरह कंहिं बि शइ में बहरहाल घिरियो, उन सां एॾो ज़ुल्म कयो वियो, उन जो पेर कटियो वियो। इहो बिल्कुलु इंसानियत खां किरियल हिकु अमल आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुक़द्दसा में हिकु उठ फ़रियादी तौर ते हाज़िर थियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो, हिन जो मालिक केरु आहे? मालिक बीठो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त तव्हां ही उठ तुंहिंजे बारे में शिकायत करे त तूं इन ते वज़न वग़ैरह कमु सभु कुझु त इन खां बिल्कुलु वॾो वठंदो आहे, पर उन जे बावजूदु हिन जे खाइण जे गाह वग़ैरह पाणी चाढ़ण जे उन जो ख़्यालु न कंदो आहे। त उन खां बाद में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो कि हिकु औरत कुते जी जान बचाई, तो उन कुते जे जान जे बचाइण जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला उन औरत जी बख़्शिश करे छॾी। हालांकि उहा बदकार औरत हुई, पर कुते जी जान बचाए उन कुते खे उन जे सबबु कुतो सहकी रहियो हुयो, पर उन औरत पंहिंजे मोज़े सां पाणी कढी करे उन कुते खे पीआरियो, उन कुते जी जान बचाई। बेज़ुबान जानवर जी रब सुब्हानहू व तआला उन औरत जी बख़्शिश करे छॾी। ऐं हिकु औरत ॿिली खे ॿधी छॾियो, उन ॿिली खे बिल्कुलु न छोड़ियोसि, खाइण पीअण खां सभु कुझु उनखे ॿधी छॾी करे उनखे सज़ा ॾिनुसि। उहा ॿिली उन ॿधण जे सबबु कुझु न खाधुसि न पीतुसि, इन जे करे उहा ॿिली मरी वई। रब सुब्हानहू व तआला आका अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो, उन ॿिली जे ॿधण जे सबबु अल्लाह सुब्हानहू व तआला उन औरत खे जहन्नम में दाख़िल कयो ऐं उन औरत खे सख़्तु ऐं सख़्तु सज़ा ॾिनो वियो, ॿिली खे सिर्फ़ु बेज़ुबान जानवर जे ॿधण जे सबबु। तो हज़रत ज़ी वक़ार बिल्कुलु हिकु इंसानियत खां किरियल अमल आहे, जो हिकु बेज़ुबान जानवर ते एॾो ज़ुल्म कयो वियो, उन जो पेर कटियो वियो। हाणे उहो बेज़ुबान जानवर के वॾे ज़ोर सां रोई रहियो हुयो, ॻोड़ा ॻाड़े रहियो हुयो। बिल्कुलु इंसानियत खां किरियल अमल आहे, अहिड़ो अमल न करणु खपे। कम से कम इंसान खे त अहिड़ो अमल न करणु खपे। बहरहाल उन खां बाद में सोशल मीडिया ते कुझु माण्हुनि इन ॻाल्हि खे क़ौम समूद जे अमल सां जोड़ियो। क़ौम समूद रब सुब्हानहू व तआला उन्हनि खे हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियो। अल्लाह जा नबी जनाब सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजिज़े जे सबबु रब सुब्हानहू व तआला हिकु पथर मां ॾाची खे पैदा फ़रमायो, पथर मां ॾाची निकितो। तो अल्लाह जे नबी फ़रमायो कि अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो कि ही ॾाची फ़क़ाल लहुम रसूलुल्लाहि नाक़तल्लाहि, तो अल्लाह जे रसूल उन ॾाची जी निस्बत अल्लाह ॾे कई, फ़रमाइनि कि अल्लाह जो ॾाची आहे। त उन बहरहाल उन क़ौम समूद उन ॾाचीअ जूं टंगूं वढियूं। उन खां बाद में उन क़ौम समूद पंहिंजे नबी जनाब सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी तकज़ीब कई, उनखे कूड़ो कयऊं माज़अल्लाह। उन क़ौम ते रब सुब्हानहू व तआला अज़ाब नाज़िल फ़रमायो। तो माण्हुनि हिन सांगड़ शहर में जेको मामिलो थियो, उनखे क़ौम समूद वारे ॾाचीअ सां जोड़ण जी कोशिशि कई कि मुंहिंजे ख़्याल में इन उठ जे पेर खे वढण जे वारे मामले खे क़ौम समूद जे ॾाचीअ जे पेरूं ऐं टंग जे वढण सां बिल्कुलु न जोड़ियो वञे। उन जी वजह इहा आहे कि उहा ॾाची का आम ॾाची न हुई, बल्कि उहा ॾाची अल्लाह जे नबी जनाब सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जो मोजिज़ो हुयो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि कि उन ॾाची जी निस्बत हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी तरफ़ कई कि इहा अल्लाह जी ॾाची आहे, का आम ॾाची कोन्हे। ऐं टीं ॻाल्हि कि उन क़ौम ते जेका अज़ाब नाज़िल थी, उहो सिर्फ़ु ॾाची जे टंगूं वढण जे सबबु उहा अज़ाब कोन नाज़िल थी, बल्कि अल्लाह फ़रमायो फ़कज़्ज़बूहु फ़अक़रूहा फ़दमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम फ़सव्वाहा। अल्लाह फ़रमायो कि उन्हनि क़ौम समूद
अल्लाह जे नबी जी तकज़ीब कई, उनखे मादला कूड़ो कयऊं ऐं उन खां बाद में ॾाचीअ जो टंगूं वढियाऊं त रब सुभाणे व ताला उन्हनि ते अज़ाब नाज़िल फरमायो। ऐं रब कंहिंखे अज़ाब ॾियण में उनखे उन कंहिं गुनाहगार क़ौम खे गुनाह जे सबबु अज़ाब ॾियण जे उन जे अंजाम ताईं पहुचाइण में रब कंहिंखां कोन डिॼंदो आहे। हज़रत ज़ीवकार के उन ॾाची ऐं हिन ॾाची जे मामले में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। उहो अल्लाह जे नबी जे तकज़ीब करण जे सबबु, उनखे मादल्ला कूड़ो करण जे सबबु ऐं अल्लाह जे नबी जे हुकुम जी नाफ़रमानी करण जे सबबु उन क़ौम ते अज़ाब नाज़िल थी हुई। त बहरहाल उन मामले खे हिन मामले सां जोड़णु मुंहिंजे ख़्याल सां ठीकु न आहे। उन खां बाद में हज़रत ज़ीवकार खे सोशल मीडिया ते हिकु ॾाचीअ जो पेरो वढियो वञे, पर उन ते एॾो शोर मचायो वञे। बिल्कुलु ठीकु आहे, हिकु ज़ुल्म आहे, उन बेज़ुबान जानवर सां ईअं न करणु खपे आहे। पर हिकु असांजी तव्हां सां गुज़ारिश बि आहे त जनाब कि जॾहिं हिकु बेज़ुबान जानवर सां एॾो ज़ुल्म कयो वञे त एतिरो आवाज़ु उथारियो वञे, उथारणु खपे बि सही। पर जॾहिं फ़लस्तीन जे मुस्लमाननि ते ऐं ग़ज़ा जे मुस्लमाननि ते कि एॾो वॾो ज़ुल्म जेका सो कयो वियो, त छा भला मुस्लमाननि ते एॾो ज़ुल्म करण सां कंहिं मुस्लमान एॾो सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो कि ॾाचीअ ते आवाज़ु उथारणु, उनजे पेर वढण जे सबबु एॾो आवाज़ु उथारियो वियो। आवाज़ु उथारणु बि खपे, मां नथो चवां कि आवाज़ु न उथारणु खपे, बिल्कुलु आवाज़ु उथारणु खपे। पर जॾहिं मुस्लमाननि ते ग़ज़ा में फ़लस्तीन में एॾो वॾो ज़ुल्म कयो वियो, उन मामले खे कंहिं बि एतिरो आवाज़ु सोशल मीडिया ते न खयो। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो इन्नमल मुमिनून इख़्वतुन, कि मोमिन पाण में भाइर आहिनि। त हज़रत ज़ीवकार इस्लाम ऐं ईमान जो इहो नातो आहे, इस्लाम ऐं ईमान जो रिश्तो आहे। अल्लाह जो क़ुरान फरमायो कि उहे मुस्लमान आहिनि, मोमिन आहिनि, ग़ज़ा जा मुस्लमान हुजनि, फ़लस्तीन जा मुस्लमान हुजनि, उहे मोमिन असांजा भाइर ऐं भेनरूं आहिनि। उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारणु असां कोन आवाज़ु उथारियो आहे। उन खां बाद में कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुमिनून का रजुलिन वाहिदिन इन इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लुहु व इन इश्तका रअसुहु इश्तका कुल्लुहु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मोमिन पाण में हिकु शख़्स, हिकु इंसान वांगुरु आहिनि। जेकॾहिं उन जी हिकु अखि खे तकलीफ़ पहुची वञे त उन जे समूरे जिस्म खे तकलीफ़ पहुचंदी आहे। उन जो मथे में सूरु हुजे, मथो सूरु करे त उन जे समूरे जिस्म में सूरु ऐं बेचैनी ऐं तकलीफ़ पहुचंदी आहे। त हज़रत ज़ीवकार आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि ईअं मोमिन बि हिकु शख़्स वांगुरु आहिनि। हिकिड़े मोमिन खे तकलीफ़ पहुचे त उन हिकिड़े मोमिन जे तकलीफ़ पहुचण जे सबबु समूरे मुस्लमान ऐं समूरे मोमिननि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। ऐं ॿिए हदीस पाक में आहे, हज़रत अबू मूसा अशअरी फरमाइनि था, आका अलैहिस्सलातु रावी आहिनि, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुमिनु लिल मुमिन कल बुनियान यशद्दु बादुहु बादन सुम्मा शब्बक बैन असाबिही औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मोमिन जे लाइ हिकु भित वांगुरु आहे, कि उन भित जी भित उहो हिक ॿिए जे जुड़ण सां उहो भित मज़बूत थींदो आहे। कि जीअं कि हिकु सिर जे मथां ॿियो सिर रखियोसि त उहो भित बिल्कुलु मज़बूत थींदो ऐं मथे थींदो वियो। कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि पोइ हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हीअं पंहिंजे आङुरियुनि खे पाण में मिलायोसि। कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मोमिन बि पाण में हिन आङुरियूं जी पाण में मिलियल आहिनि। इन मोमिन बि ऐं मुस्लमान बि इन आङुरियुनि आङुर पाण में ईअं मिलियल आहिनि। हज़रत ज़ीवकार हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मोमिननि जो ईअं पाण में जोड़ आहे, पाण में मोमिन मिलियल आहिनि। जॾहिं जीअं भित हिक ॿिए जे सिर रखण सां उहो भित मज़बूत थींदो वेंदो आहे, ऐं पाण जॾहिं मज़बूत हुजे उन खां बाद में सिर हिक ॿिए जे रखण सां मोमिन उहो भित मज़बूत थींदी आहे। ईअं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मोमिन जी मिसाल बि उन भित वांगुरु आहे। त हज़रत ज़ीवकार आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि हिकु मोमिन पाण में हिकु इंसान जे जिस्म वांगुरु आहिनि। जॾहिं इंसान
तव्हांजे अख में तकलीफ़ पहुचे समूरे जिस्म में तकलीफ़ पहुचंदी आहे, मथो सूरु करे समूरे जिस्म खे तकलीफ़ पहुचंदी आहे। त हज़रत ज़ी वक़ार खे हिकु उठ बेज़ुबान जे पेर कटण ऐं वढण जे सबबु एॾो आवाज़ु उथारे वियो, बिल्कुलु उथारणु खपे। पर जॾहिं फ़लस्तीन में कश्मीर में कई सालनि खां ज़ुल्म थींदो अचे थो ऐं ग़ज़ा में मुस्लमाननि ते ज़ुल्म थिए थो पियो, पर असांखे मथे जी का बि असांजे मथे में सूरु न आहे, असां कुझु बि आवाज़ु उथारण जे लाइ तयारु न आहियूं। बिल्कुलु असां जेकॾहिं मां चवां त तव्हां नाराज़ न थिजो, इहा असांजी मुनाफ़क़त आहे कि असां उन्हनि पंहिंजे मुस्लमान भाइरनि जे लाइ असां आवाज़ु न उथारियूं। कम से कम असांजे वस में हिकु इहा त ॻाल्हि आहे कि असां उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारियूं सोशल मीडिया ते। ऐं ॿियो असां उन्हनि खे ॿियो त असां हुकूमत जी कंहिं आला उहिदे ते त कोन फ़ाइज़ आहियूं, असां सोशल मीडिया ते उन्हनि जे लाइ आवाज़ु त उथारे सघूं था, असां उन्हनि जे लाइ दुआउनि में त यादि करे सघूं था। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ है को करीम रब असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।